शहर आए उते बेड़े कर भी आहिनि मोटरसाइकिल जो ख्याल कयो पायो ख्याल कयो तमाम दोस्त गांधी के मोटरसाइकिल में मुझे हक असांजो हक असांजो हीअ रे हक असांजो हीअ रे हक असांजो हीअ रे हक असांजो हीअ रे जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जो कारो कानून
दादू शहर में मुलाज़िमन पंहिंजो पावर शो ॾेखारियो आहे। ही सिर्फ़ु हिकिड़ो ज़िलो आहे, सॼी सिंध उथली पए, सॼी सिंध जा मुलाज़िम उथनि त सरकार खे गोॾा खोड़णा पवंदा। अॼु इहे असांजा जेके मुलाज़िम आहिनि सिर्फ़ु दादू में उहे बि 20 सैकड़ो निकिता आहिनि। जेकॾहिं सभु जा सभु निकिरनि त ही तख़्त ऐं ताज हिननि जा जेके हेॾे ॾे थी सघनि था। हो जी असां SP चौक दादू उते मां बीहंदो आहियां, उते वीडियो ठाहियूं था। उस्तादनि जो मुलाज़िमनि जो सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जो काफ़िलो प्रेस क्लब दादू तरफ़ रवां तव्हां ज़बरदस्त पावर शो कयो आहे मुलाज़िमनि पंहिंजो। ही लाइव मनाज़र ॾिसी रहिया आहियो तव्हां। मुलाज़िम पुॼी विया आहिनि। असां सां गॾु आहे प्राइमरी उस्ताद साईं फैसल बुरगड़ी साहब। साईं फैसल छा था सम्झो जो कि हिन एहतजाज खे? तमामु भरपूर एहतजाज आहे ऐं इन एहतजाज में असां सभु जेके बि ऑल एम्प्लॉइज़ सिंध जा आहियूं उन में असां पंहिंजो भरपूर शमूलियत इख्तियार करे रहिया आहियूं। सभिनि कई बि आहे। डिस्ट्रिक्ट लेवल में ही वॾो एहतजाज आहे, तमामु वॾो एहतजाज आहे। ऐं असांजा जेके हक़ आहिनि असां सभु पंहिंजे हक़नि लाइ निकिता आहियूं, बेसिक राइट लाइ निकिता आहियूं। असांजी बेसिक नीड्स जेका आहिनि उहे बि पूरी कोन थी थियनि, तंहिंजे करे सभु असां पुरजोश एहतजाज ॿिन्ही लाइ शामिल थिया आहियूं त जीअं असांजा हक़ असांजा राइट असांखे मिलिया। ज़बरदस्त ज़बरदस्त। हे समुंड उथली पियो आहे मुलाज़िमनि जो। मुलाज़िमनि जो समुंड उथली पियो आहे, ॾिसी सघो था। दादू ज़िलो अॼु मुकमल तरीक़े सां मुलाज़िमनि जे काफ़िले मुलाज़िमनि जी रैली सां ढकिजी वियो आहे, पूरजी वियो आहे। हिते उस्ताद बि आया आहिनि, अॼु क्लर्क आया आहिनि, रोड्स जा आया आहिनि, एरीगेशन जा आया आहिनि। 45 जेके इदारा आहिनि उन्हनि सभिनी इदारनि जा मुलाज़िम अॼु पुॼी विया आहिनि। ही रैली जा लाइव मनाज़र आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। सिंध जे सभिनी मुलाज़िमनि खे असां इहो ॿधी जो सबूत ॾेई छॾियो आहे। सभिनी खे इहो पैगाम था ॾियूं त असां गॾु आहियूं, मुतहद आहियूं, मुतहद थींदासीं, पंहिंजा हक़ वठंदासीं। ही सभु जा सभु तव्हां ॾिसो था। हेॾी जेका रैली हज़ारनि जी तादाद में अॼु असांजा मुलाज़िम गॾु थिया आहिनि। हे साईं सुल्तान बि आयो आहे, साईं इरफान बि आयो आहे। साईं जो महिरबानी पुॼी विया रैली में। काफ़िलो हाणे प्रेस क्लब तरफ़ रवाना आहे।